अस्सलाम वालेकुम। सेंट टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खड़ी आहियां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, खाधे पीते जी शयूं जेके आहिनि उहे इंसान जी बुनियादी ज़रूरत आहे, जेको माना जियापे जे लाइ इंतिहाई ज़रूरी हूंदो आहे, जंहिंखां सवाइ जियापो मुमकिन कोन्हे। उहो ई उन में जंहिंमें सभ खां पहिरियों ई इंसान खे मानी जी खाधे जी ज़रूरत पए थी। उनजो अहम जुज़ो हूंदो आहे अटो। अटो जेकॾहिं ग़रीब जी पहुच को ख़रीद करण खां चढ़ी वञे त पोइ ही अफ़सोसनाक सूरत हाल बणिजे थी। हिकु हफ़्ते जे अंदरि 1200 रुपया अटे जे 50 किलो वारे कटे ते वधी वञणु, बोरे ते वधी वञणु, ये तमामु हिकिड़ी हैरतनाक ॻाल्हि आहे ऐं अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। अहिड़ी सूरत हाल ते जेको ग़रीब माण्हू भोॻींदो, जेको दिहाड़ीदार भोॻींदो, उनजो अंदाज़ो लॻाइण बि मुश्किल कोन्हे। सो इहा सूरत हाल सॼी खे फोकस कयो आहे, मुख़्तलिफ़ धुरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। सेंट टीवी न्यूज़ जैकबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी। अचो त माण्हुनि जी राय ॿुधूं। जी त साहब, जैकबाबाद ज़िले जे अंदरि या जैकबाबाद सिटी जे अंदरि जेको कणिक जो खाइण वारो अटो आहे, उहो जेको 38 किलो या 40 किलो वारो जेको आहे 1000 खां 1200 हिकु हफ़्ते अंदरि महांगो कयो वियो आहे। जिते अटो 100 रुपए किलो मिलंदो माण्हुनि खे, उहो बि महांगो हुयो। हाणे उते जेके दुकानदारनि 120, 125, 130, 140 खां बि मथे जो किलो मिले थो। ऐं जेको मिसकिन माण्हू आहे, जेको ग़रीब माण्हू आहे, या ख़ासि करे जेको नंढे तबिके वारो मुलाज़िम माण्हू आहे, रोज़ु कमाइण रोज़ु खाइण वारो माण्हू आहे, उहो ॾाढी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए थो। छो त यकदमि अटे जे किले ते 20 खां 25 रुपया चढ़ी वञनि, ॾाढी ॾुखी ॻाल्हि थिए थी। ऐं हिकिड़ो किलो 20 खां 25 चढ़ी वञे, ऐं घर में जो कमाइण वारो जो हिकिड़ो हुजे, ऐं ख़ासि करे जेको आहे पोरियत माण्हू हुजे, जेको रोज़ु कमाए थो, रोज़ु खाए थो, ऐं जंहिंजी कमाई ॾिहाड़ी छिके छिके 5 खां 600, 700, 800 या 1000 ताईं कजे, बि उहो के ॾाढी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए थो। ऐं जैकबाबाद जे अंदरि अटे जी क़ीमत एतिरी अचानक चढ़ी वई आहे, ऐं हिते जेको आहे दुकानदारनि पारां अटो महांगो कयो आहे। ऐं शहर में इहा अफ़वाहूं हलनि थियूं, इहे ॻाल्हियूं गर्दिश करनि थियूं त जेके माफ़िया आहिनि, जेके जिन जेके अटो उन्हनि लुकाए रखियो आहे, उन्हनि पारां अटे जी जेको हथरादू बहरान पैदा कयो आहे, ऐं अटो महांगो ॾिनो थो वञे। इहे सुवाल खणी जैकबाबाद जे कारोबारी माण्हुनि सां, जैकबाबाद जे जेको आहे पोरियतनि सां, जैकबाबाद जे आम शहरी सां, दुकानदार सां, डीलरनि सां पुछा कंदासीं अटो छो महांगो कयो आहे, उनजा कहिड़ा कारण आहिनि। जेकॾहिं महांगो थियो आहे त उनजी ज़िंदगी जो कारोबार कीअं थो हले, घर जो गुज़र सफ़र कीअं थो थिए, बचनि जो पेट पालना कीअं थी थिए। दुकानदारनि अटो छो एॾो महांगो कयो आहे, डीलरनि अटो एॾो छो महांगो कयो आहे, ज़िले इंतिज़ामिया किथे आई, चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि, उन्हनि जो कहिड़ो फ़र्ज़ु बणिजे थो, उन्हनि खे छा करणु घुरिजे, अवाम खे सहूलियत ॾियण लाइ चूंडियल नुमाइंदनि खे छा करणु खपे, ज़िले इंतिज़ामिया ख़ासि करे डिप्टी कमिश्नर आहे, उनखे छा करणु खपे। इन सूरत हाल में उहे रोडनि ते निकिता आहिनि, उन्हनि माण्हुनि खे सहूलियत ॾियण लाइ के उपा वरिता आहिनि। इहे जेके माफ़िया आहे, जेके जंहिंखे चयो वञे थो त माफ़िया हिकिड़ी, जेकी अटो लिकाए या हर दौर में खंडु महांगी कई वेंदी आहे, अटो महांगो कयो वेंदो आहे, उन माफ़िया जे लाइ उन कहिड़ियूं कार्रवाई कयूं आहिनि, उनजे ख़िलाफ़ु कहिड़ियूं कार्रवाई थियूं आहिनि, केतिरा मुतहरिक आहिनि, केतिरा जेको हुननि उपा वरिता आहिनि। इहे सुवाल खणी शहर जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खां वञी पुछा कंदासीं, उनजो छा चवणु आहे। ख़बर नथी पए का हुकूमत जूं जेके आहिनि रोज़ जेको आहे नवां बयान साईं, जेको आहे पाकिस्तान बहितरी जे तरफ़ वञी रहियो आहे, पाकिस्तान बहितरी जे तरफ़ वञी रहियो आहे। जेकॾहिं बहितरी जे तरफ़ वञी रहियो आहे त पोइ अटो, गी मिसाल आहे, खाद खुराक जूं शयूं महांगियूं, इहा कहिड़ी बहितरी आहे। इहो त ग़रीब माण्हू जे लाइ जेको आहे ज़ुल्म आहे, आज़ार आहे, उनजे लाइ मौत जे बराबरि आहे। इन महांगाई जे दौर में जेको आहे ॾिसो न, अटो महांगो थिए थो त 2 वेला माण्हू मानी खाइण जहिड़ो बि न आहे। बाबा हिकिड़ी ग़रीब वधि में छा आहे, इहो मानी फ्रूट त न खाईंदो, ॿियो कुझु अहिड़ो कुझु को सुठी शइ त न खाईंदो जेके मोतबर अमीर मीर भोतार खाईंदा आहिनि। ग़रीब जे पेट में इहे 2 गिरा मानी जा वञनि था। जेकॾहिं उहो अटो बि महांगो थियो त पोइ ग़रीब काॾे वेंदो। कोई बहितरी न आहे, कोई जेको आहे सस्ता बि न आहे। हिते 2 शयूं आहिनि, हिकु त हिते जेके वापारी आहिनि, जेके मुनाफ़ेखोर, उहे जेको आहे पंहिंजा मनमानी करे पंहिंजा रेट मड़ी वेठा आहिनि, जंहिंखो कोई पुछा करण वारो न आहे। ॿियो आहे जेको आहे हुकूमत जी जेको आहे कोई रिट न आहे, कोई चेक इन बैलेंस न आहे, कोई तव्हां ॾिसो शहर में कोई वापारियुनि खां कोई पुछा करण वारो न आहे। पोइ जंहिंखे जेको रेट अचे थो उहो रखी वेठो आहे। असां कंहिं मां बि उमेद नथा रखूं। हाल पूरा आहिनि सॼी सिंध जा। सिर्फ़ु जैकबाबाद जी ॻाल्हि न कंदासीं, सॼी सिंध जी ॻाल्हि कंदासीं। पंजाब में ॾिसो मरियम नवाज़ ॾींहुं राति निकिरी पई आहे, तेज़ी सां कमु कराए थी। हूअं त कमु नथा कराइनि पीपुल्स पार्टी वारा, घटि में घटि उन जे तासुब मों त कमु कराइनि। मञूं था उन्हनि जेको आहे सिहत में कुझु बहितरी आंदी, कुझु अहिड़ा इदारा ॾिनो जंहिंखे जेतिरो ग़रीब फ़ाइदो वठंदा, पर जनरली तौरु तव्हां ॾिसो जेको तबाही लॻी पई आहे। तव्हां चओ उन जी कॉम्पिटिशन में अची कमु कयो पंजाब हुकूमत जी में, ज़रूरु न आहे तव्हां पाण त न कंदव, घटि में घटि उन जी कॉम्पिटिशन में त कयो। कोई बि न आहे, कोई पुछा करण वारो न आहे। दुकानदारनि खे जीअं वणे थो पंहिंजो रेट रखी वेठा आहिनि।
सबको पहिरियों मां शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो सिन टीवी वारनि जो, तव्हां हर इशू खे हाईलाइट कंदा हो। मां इहो चवंदुसि जेके वापारी आहिनि उन्हनि जूं ठहियल आहिनि यूनियन, पोइ उहो यूनियन जे मार्फत जेको आहे उन्हनि जूं मनमानियूं आहिनि, उन्हनि जूं बदमाशियूं आहिनि, जेको आहे जेके अटे जो जेको स्टॉक आहे उन खे जेको आहे हू जेको आहे गोदामनि में लिकाइनि था। उन खां बाद जॾहिं रेट वधे थो त उहो जेको आहे लिकायल अटे जूं 7 क़िस्मां निकिरनि थियूं। हिकिड़ो 110 वारो थिए थो, हिकिड़ो 120 वारो थिए थो, हिकिड़ो 130 वारो थिए थो। रही ॻाल्हि जेकी आहे अटे जी महांगाई जी, त महांगाई जेको आहे सिर्फ़ु हितां न आहे, महांगाई जा खोड़ कारण आहिनि। तव्हांजो जेको मेन चौकी आहे हुतां जेकी आहे अटे जी स्मगलिंग ॿाहिरि मुल्कनि ॾे थिए थी, अफ़गानिस्तान वञे थी, हेॾे होॾे वञे थी, को रोकण वारो न आहे, को कंहिंखे चवण वारो न आहे। हिते अॻूणे ॻाल्हि कईसीं त यूनियननि जो सिस्टम आहे, ज़िले इंतिज़ामिया जो जेको आहे मुक़ररु थियलु हिकिड़ो डिप्टी कमिश्नर आहे, उहो बि जेको आहे पंहिंजे ऑफिस ताईं मुक़ररु आहे। ऐं जेको असिस्टेंट कमिश्नर जेकॾहिं निकिरे थो, 4 नंढे दुकाननि ते छापा हणी उन्हनि खे सील करे वरी 2 घंटनि खां पोइ उहो दुकान खोली था वञनि। नुक़सानु ग़रीब जो थिए थो। हाणे हिन टाइम तव्हां वञो होटलनि ते, उते मानी जा अघु बि ॿीणा थी वञनि था। सभु को जेको ग़रीब तबिको आहे उहो परेशान आहे, जेको 2 बेलनि जी मानी जे लाइ जेको आहे त पोरियो करे उहो शाम जो घर अचे थो, त हू जेके आहिनि अटे जे अघु ॿुधी करे परेशान थी वञे थो। ऐं हिते जेके मौजूदु जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि एतिरी ज़हमत बि नथा करनि त असेंबली ते इन ख़िलाफ़ु आवाज़ु उथारनि। हिते जेकी अवाम आहे जेकी वोट ॾिए थी उहा बुख मरे थी, जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे परवाही न आहे इन शइ जी। सिंध गवर्नमेंट आहे, सिंध हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे। पीपल्स पार्टी वाइदो कयो, बेनज़ीर जो नारो, रोटी कपिड़ा मकान। अॼु त माण्हुनि जे जेको आहे त चोलो लाथो वञे थो ग़रीब तबिके जो, रोटी जे नाले ते अटो महांगो कयो वञे थो, घर फुरिया वञनि था। मां इहो चवंदुसि त सिंध हुकूमत संजीदगी सां इन मामले ते नोटिस वठे ऐं जेको आहे जेके अटे जा अघु आहिनि उन्हनि खे जेको आहे लात कई वञे ऐं ग़रीब आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ऐं जेकी अटे जी स्मगलिंग आहे, जेके मुलविस आहिनि, तव्हांजे साम्हूं कल सखर में जेको आहे त फूड डायरेक्टर खे गिरफ़्तार कयो। हिकिड़ो डायरेक्टर एतिरी करप्शन थो करे त पोइ हेठियां जेके कामूर आहिनि उहे घणी करप्शन कंदा। साईं अॻूणे मां ॻाल्हि करे वियुमि, जॾहिं डायरेक्टर जेको आहे एतिरो करे थो तुंहिंजे हेठियों माण्हू घणो कंदो। हिते त जेको आहे काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि 11 दफ़ा मुक़ररु थिया आहिनि, 11 दफ़ा केसनि में लोड़नि था, बावजूदि उनजे वरी उहे ई माण्हू मुक़ररु थियनि था जेके करप्शन करनि था, जेके खाइनि था। अॼुकल्ह नालो ई उन जो जेको आहे मथे आहे, मीर अमीर भोतार। जेको करप्शन करे थो उहो मीर अमीर भोतार बणिजी थो वञे। ॾिठो वञे त ग़रीब जे लाइ जेको आहे सभु शइ हूंदो अटो आहे। छो त ॾिसो न जेका मीर वॾेरा भोतार आहिनि हुननि जे घर जे जेका आहिनि हुननि जे घरनि में ताम बचंदा हूंदा, लेकिन हिकु ग़रीब जेको आहे उहो सिर्फ़ु मानी 2 वेला खाए सघे थो। ठीकु आहे, जंहिं टाइम हारी जे टाइम हुयो त कणक जो टाइम हुयो, हिननि जेको आहे 2200 रुपए कणक मण खयो। लेकिन जॾहिं उहो ई कणक भोतारनि वॾेरनि जेका आहिनि वॾनि जेका आहिनि पाण अटो जमा करे स्टॉक करे अटो करायो, त हाणे उहो ई अटो 5000 रुपए मण 4400 रुपए मण लेतो, त जेको ग़रीब डेली 500 या 1000 कमाइण वारो आहे उहो ग़रीब काॾे वेंदो। त असांजे जेका जे बल्कि सिंध में पूरी सिंध जा इहे हाल आहिनि त हिते नंढे खां वठी वॾे ताईं ऑफिसर जेका आहिनि सरकारी जेका आहिनि इहे सभिनि में हिननि जा वॾेरनि जा पंहिंजा माण्हू रखियल आहिनि। हर माण्हू मुक़ररु थियल आहे हिते, मथे काठी हेठि ताईं करप्शन आहे, को ॻाल्हाइण वारो कोन्हे। हिते मार्केट में दुकानदारी पंहिंजी मनमानी ऐं जेको आहे वापारियुनि जी पंहिंजी मनमानी आहे। 2 शयूं, हिकु त हिननि जेको तालीम में दाड़ो आयो ऐं जेको हिननि ग़रीब माण्हू पेट पाले थो, हाणे हिननि ग़रीब खे अटो खाइण खां बि महरूम करे छॾियो आहे। साईं हाणे तव्हां ॾिसो था पाण रेट अधु तव्हांखे रेट ॿुधाया आहिनि, उरूज ते चढ़ी वियो आहे साईं। हाणे छा कयूं असां मौलाई काॾे वञूं? बसि हाणे ख़ज़ाइरी ॻाल्हि आहे, खाइणो आहे। कारोबार छा कारोबार साईं मां पेट्रोल जो कंदो आहियां। जी हा, घणी दिहाड़ी कमाए था, अटो महांगो त कीअं गुज़र? बसि साईं अलाह हलाए थो। ॿियो त हाणे गुज़र सफ़र ॾिसो था पाण हर कंहिंजो, बसि पेट पालूं था। ॿियो त हाणे अहिड़ो को कमाई त न आहे साईं। छा थियणु खपे? साईं अटो लहणु खपे। ॿियो हाणे छा थियणु खपे? असां चऊं था अटो जीअं लहे असांखे फ़ाइदो थिए, आवाम खे जीअं फ़ाइदो थिए, अटो लहे। सस्ताई महांगाई सफ़ा उरूज ते चढ़ी वियो आहे साईं। अटो महांगो, खंडु ॾिसो था, हर शइ, गिहु पती हर शइ महांगो थी वियो आहे। काॾे वञूं साईं असां? अटो तबाही आहे। ॾिसे त अटो हर शइ महांगो, खंडु छां कुल महांगो, ग़रीब वञे काॾे? छा करे माण्हू? वरी गुज़ारो करे थो हर को, छा करे बा?
असां पंहिंजी राखी कंदा आहियूं जी जी ॾिसे थो साईं तव्हां सिस्टम ॾिसो था पाण छा कयूं था हर महांगो थी वियो हर शइ ॾिसे थो पाण ग़रीब जे लाइ आज़ार आहे कीअं गुज़र सफ़र थी ज़िंदगी अलाह ॾे थो अलाह से बाज कयूं था रब ॾींदो रुपयो बि बचत न आहे साईं महांगाई वधाई आहे महांगाई वधी वियो आहे ऑटो महांगो आहे खंड चांहि महांगा ऑटो 125 टी गुज़ारो बसि गुज़र सफ़र करूं था साईं जी जी छा थियणु खपे गवर्नमेंट खे छा करणु खपे जी गवर्नमेंट अपील करे साईं ऑटो सस्तो थिए खंड चांहि सस्तो थिए कमाई न आहे पेट्रोल भी महंगो है बिल्कुल साईं जी जी रक्षो पंहिंजो आहे जी रुपयो भी न बचंदो आहे जी जी बस गुज़र सफ़र करूं था पेट पारूं था बस 400-500 कमाईंदा आहियूं कॾहिं आहे कॾहिं न आहे न त घर में विधा आहियूं इहो 120-110 रुपए हले थो जी बस हले थो शुक्र आहे पोइ बि असां त महांगाई वॾी आहे 4 फुट आहिनि ख़ैर त इहो मिले थो 120-110 रुपया हले थो अटो जाथे काथे इहो महांगो था हाणे काॾे वञी खाइणो था आहे न पेट में न खाईंदासीं मरदासीं गवर्नमेंट खे चऊं था सस्ताई करनि अञा ग़रीब माण्हू ख़्यालु करनि 120 रुपया किलो जव थी वियो आहे 180 रुपया पोइ अला ॾींदो अला मालिक आहे पोइ वरी ॾाढा 20 रखंदा वेंदा आहियूं साधारण खे त खाराइणो आहे न ॾाढो ॾुखियो हाणे काॾे वञूं जान ॾुखियो हले थो 800-700 कमायूं था जी जी ऑटो महंगो आहे की किलो 125 रुपए माना 4000 का मथे 4000 पोइ इहो अटो 4000 जो त किलो 125 30 छुटो न हा ईअं ई थिए थो न सर 400-500 रुपया ज़िंदगी जो गुज़र कीअं थिए ॾुखियो गुज़ारो आहे मां सवा तकलीफ़ में घणा ॿार आहिनि ॿार गंजनि जो हा पोइ 400-500 रुपया जो कमायो जंहिं कंहिं न लॻे त पोइ मजबूरी आहे छा कयूं रोज़गार करिणो आहे छा कयूं गवर्नमेंट खे छा करणु खपे अटो सस्तो करे ये महिरबानी कयो सस्तो कयो भलो आहे असांजा फ़ाइदो ग़रीब जा सभिनी जो आहे सेण महंगा पास छा हुकूमत हफ़्तो अॻु में त 100 रुपए किलो हाणे 25 रुपया छो वधी वियो साईं हुकुमरान असांखे छा थियो ग़रीब जो एहसास करनि न दुकानदार वधाइनि था या हुकूमत वधाए साईं दुकानदार वधाइनि था न हुकूमत खे छा ॾे ॿई वधाइनि मिलियल आहिनि मिलियल आहिनि न साईं उहे किथे आहिनि उहे पंहिंजा इन घुमंदा फिरंदा इलेक्शन में हुया इलेक्शन टाइम हुया जी जी हाणे न पोइ गुज़र सफ़र कीअं थिए थो बसि अलाह पाक ॾिए थो बाक़ी हुननि जा असर न इहो साईं हुननि जी भलाई आहे हुकूमत वारनि जी असां ग़रीब छा था चई सघूं अॻे असां गुज़र सफ़र भई करूं पिया हाणे त ॾाढो ॾुखियो थी वियो दौर हाणे हिकु टाइम जी मानी बि मुश्किल थी वई आहे न असां पंहिंजा ॿार पढ़ाए सघूं था न की असां अॻिते वधी सघूं था असां गवर्नमेंट खे चऊं था बाबा सस्ताई करो त ज़ाहिर ई न आहिनि कंहिंखे चऊं असां हाणे कंहिंखे चऊं आहे त ॿिन्हिनि जूं भलायूं आहिनि हा सभु हिकु आहिनि इहे इलेक्शन ते डबल डोर ते ईंदा आहिनि असां ॾे चवंदा आहिनि तव्हांजा असां हर कमु कंदासीं जेको थींदो असां तावन कंदासीं इलेक्शन ख़तमु थींदी आहे 15 ॾींहं खां पोइ किथे ज़ाहिर ई न आहिनि बंगले ते वेंदी आहे गार्ड वेठा आहिनि चौकीदार वेठा आहिनि हिते किथे नज़र नथा अचनि हाणे त तव्हांखे दूरबीनी में ई नज़र न ईंदा हाणे तव्हां नोट करो न जंहिंमहिल इलेक्शन अथई न पोइ हिकु को सया ज़ाहिर थींदो हिते न बाबा सुठो हुजे त असां लोड़ूं न हा न हुजे हा भलाई करे हा असां सुख ॾिसूं हा किथां न न कोई न आहे न कुझु बि न आहे छड़ी ॻाल्हियूं न ये वक्त जे हिसाब सां ख़बर नथी पए छा हिन जो रेट बीहंदा छा न कुझु बि ख़बर नथी पए हिन हिसाब सां हाणे असां आयासीं 4400 में कटो वठी था वञूं पहले वठी ईंदासीं 3800 में 3800 रुपये में हवाले सां हाणे साईं रेट ॾींहं ॾींहं जा रेट मथे थींदा वञनि था गवर्नमेंट जे हिसाब सां गवर्नमेंट खे थियणु घुरिजे त असांजे लाइ असांखे रिलीफ ॾियो वञे ॿियो कुझु न त असांखे तावन कयो वञे ग़रीब इंसान सां कोई कमाए सघे थो कोई नथो कमाए सघे अहिड़े हिसाब सां न साईं अहिड़ो त कुझु असां नथा ॾिसी सघूं हिन टाइम तानी न कंहिं ॻाल्हाइण जे हक़ में आहे न का शइ हर को पंहिंजे सीटनि ते वेठा आहिनि हर को पंहिंजे घरनि में वेठा आहिनि साईं हुनखे थियणु घुरिजे आवाम सां रिलीफ ॾियणु घुरिजे हुननि खे आवाम खे कोई हिकु सहूलियत ॾी वञे सुठे तरीक़े सां हुनखे रिलीफ ॾी वञे अगरि शिकापुर में रेट घटि आहे त हिते छो मथे आहे छा जी वजह खां असांखे कुझु ख़बर न आहे साईं न साईं किथे वाइदे में बीठा आहिनि साईं कुझु ख़बर नथी पए हिननि जी बि हर को साईं कराची में आहे वेठो आहे पंहिंजी सीटनि ते हुनखे कुझु परवाह न आहे ग़रीब इंसान दॿियो थो न ॿियो कुझु बि न साईं इलेक्शन में ईंदा जी साईं बिल्कुलु बाक़ी इलेक्शन में अची सघनि था हिते बाक़ी वोट ॾियो साईं महिरबानी करो असांजे मथां हाणे असां तव्हांजे कोई न रोड न नालियूं न रस्ता कुझु बि न आहिनि जैकाबाद में तव्हांखे ख़बर आहे महांगाई मिड़ई ग़रीब मज़दूर रेड़ी वारो रक्शे वारो गॾा गॾो महांगाई असां ग़रीबनि खां आहे असीं हिकिड़ा ग़रीब मिसकिन आहियूं जेके रेड़ी हलाए या रक्शो हलाए पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र कंदा आहियूं वधि में वधि 1800 700 800 1000 रुपया असांजी मज़दूरी आहे अॻु में अटो त असांखे मिले पियो 90 95 90 100 रुपये में हाणे अचानक
अटो 125 रुपया 130 रुपया लही आयो आहे किलो थी वियो आहे 125-30 रुपया किलो थी वियो आहे त उहे ग़रीब जेके मिसकिन माण्हू अणबोझ असां आहियूं असांजे लाइ आज़ार आहे यकीन कयो त जिते 2 किलो 3 किलो वठूं पिया त हाणे इहो 1.5 किलो वठंदा आहियूं घर जो गुज़र सफ़र बिल्कुलु तंग थियो आहे हिकु असांजो छा सॼे मज़दूर जेके मज़दूर तबिका आहिनि सुबुह जो तव्हां वञो मज़दूर पिड़ी ते यकीन कंदो ईमानदार चवंदो न मज़दूर सिर्फ़ु हथु नथो पालाए सिर्फ़ु हथु नथो पालाए बाक़ी मजबूर आहे ऐं सफ़ा मजबूरी तहत ख़ुदाया त आवाम जे मथां रहम कयो त घटि में घटि इहे खाइण पीअण वारियूं शयूं जीअं अटो आहे गिहु आहे राशन वग़ैरह घटि में घटि इन में त गवर्नमेंट कुझु न कुझु घटि करे त जीअं ग़रीब माण्हू बचे पंहिंजा बच्चा घर हलाए सघनि सही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो इहे माण्हू त इलेक्शन में ॾिठा हुयासीं वरी असां ॾिठा ई कोन्हनि त जीअं DCO साहिबु आहे उहो बि असांजो मोहसिन आहे वॾो आहे शहर जो वासी आहे घटि में घटि इहो निकिरणु खपे उन्हनि खे तीअं रेट तइ करणु खपनि त जीअं हिकिड़ा माण्हू अॻु जा सामान वरिता पिया आहिनि हिननि जा हज़ारे गाॾियूं उन्हनि जूं माण्हुनि जूं वरितियूं पियूं आहिनि मुस्लमाननि जूं वरितियूं हज़ारे गाॾियूं त तव्हां उन्हनि खे उहो रेट उहो त लॻाए हे ख़तमु कयो सही इन तरीक़े सां घटि में घटि कंहिं ग़रीब मिसकिन जा बच्चा हली सघनि सही कहिड़ो दौरु आहे उहो किथे असां त बिल्कुलु कोई माण्हू अहिड़ो कोई ॾिठो कोन्हे जेको अची पुछा करे कंहिं ग़रीब कहूं कंहिं मज़दूर कहूं कंहिं हारी नारी कहूं अटो महांगो थियो आहे भला वियो आहे शहर में दुकानदार यार असां न ॾिठो आहे ना कूड़ हणूं इलेक्शन में त माण्हू इहे हर कोई पियो अचे हाणे कोई न बाबा हाणे असां छा था चई सघूं असां सॼो ॾींहुं हलायूं चिंची रशको असांखे 500 रुपयो भतो मिलंदो आहे रशको हलाईंदा आहियूं ॾियारी ते हुकूमत अटो महांगो कयो असांजे बच्चनि जी रोज़ी बि जेकी आहे त हिकु वेलो खाऊं था हिकु वेलो नथा खाऊं चऊं बि कंहिंखे चऊं असां ग़रीब माण्हू रोज़ु कमाए रोज़ु खाइण वारा पर हाणे असां हुकूमत खे छा था चई सघूं ऐं असां त रिक्वेस्ट कयूं त मीर एजाज़ ख़ान जखरानी साहिब खे बाबा महिरबानी करे असां ग़रीबनि जी हेल्प कई वञे ऐं असां उनजा वोटर आहियूं असां रशको हलाईंदा आहियूं असांखे इहा बि ख़बर न आहे त MP केरु आहे केरु न आहे असां सुबुह जो इलेक्शन में त ईंदा इलेक्शन में ईंदा चवंदा आहिनि असां माना जाफ़राबाद में वेठा आहियूं गवर्नमेंट हाई स्कूल वटि असां PP जा वोटर आहियूं जी हा MP इलेक्शन में आयो हाणे ज़ाहिर न आहे हाणे असां चवंदा आहिनि असां सुबुह जो निकिरी ईंदा आहियूं 7 बजे राति जो 11 बजे घर वेंदा आहियूं पर घर ॾे वञूं था शहर में ॾिठो भला शहर जी ॻाल्हि जी न शहर में असां न अटो ॾाढो महांगो थी वियो आहे न 5000 रुपया कटो थी वियो आहे यकदमि अटो चढ़ी वियो आहे छाजे करे एॾो यकदमि चाढ़े वेही रहनि अटो सम्झनि अॻे त भला हफ़्तो अॻे में इहो अटो 3800 रुपए हा 38 किलो 3800 रुपयो हुयो यकदमि चाढ़े वेही रहिया 1200 रुपयो चढ़ी वियो आहे 1200 कटे ते चढ़ी वियो आहे छा कारोबार कंदा मां त अंडा पराठा पचाईंदो आहियां ॿेड़ी चौक ते मुंहिंजो 20 साल जो कमु आहे हाणे अंडा पराठा अटो जो महांगो थी ॿुधाए महांगो मुंहिंजो उहो 30 रुपया पराठो आहे 60 रुपया अंडो आहे मां 60 पोइ गुज़र सफ़र घणो डेली कमाईंदा मिले गंजा शुक्र आहे मालिक जी नाल जेको बचे थो दे थो सभु ग़रीब मज़दूर आहिनि इन जे करे 30 रुपया मानी जा 60 नथी कोई ऑफिसर ज़ाहिर ई न आहे पुलिस वारो ज़ाहिर आहे ऑफिसर खे हंधि रहो न कोई बि हिते कोई ईंदो ई न आहे केरु ईंदो राज कोई बि न आहे इलेक्शन इलेक्शन में हुया भोतार सभु हा सभु हिते रोज़ अचनि पिया वञनि पिया हाणे अमीर माण्हू कोई ज़ाहिर ई न आहे न बाक़ो ग़रीब जो केरु ॿुधे न ॿुधो कंहिंखे जीअं वणे बसि जीअं वणे अचे अटो भाउ महांगो थी वियो आहे कोई ग़रीब माण्हू खाइण खां बि परेशान आहे अलाए कीअं सॼो ॾींहुं रेड़ी हलाए पंहिंजी रोज़ी कयूं था राह जो पाणी लाइ परेशानी आहे एॾो किलो 1200 रुपयो थी वियो आहे न किलो मण ते हाणे ग़रीब माण्हू कहिड़ो कयूं 38 किलो 1200 छा कजे हाणे महांगाई आहे खाइणो त आहे न केतिरो बि महांगो मिले थो खाइणो पए थो गुज़र सफ़र महांगाई ॾुखाई थी वई आहे कोई बि न बा वोटनि जे लाइ त बैदा अचनि था हाणे त कोई ज़ाहिर ई न आहे कोई बि न आहे ज़ाहिर न कोई बि न बा भलो त आहे पर असां ग़रीबनि जो बि ख़्यालु करे न असां ग़रीब माण्हू काॾे वञूं असां चऊं था अलाह जो आसरो हिननि जो आसरो इहे बि ख़्यालु नथा करनि एॾो महांगाई थी वञे असां काॾे वञूं कोई पुछा करण वारो बि न आहे हर को पाण मालिक आहे हर को ख़ुदि मुख़्तियार आहे इलेक्शन में हर को भाउ थिया बीठा आहिनि हा बसि हाणे अलाह वाही आहे असां ग़रीबनि जो त अलाह आहे हाणे 1200 कमाईंदा आहियूं 1200 कमाए हाणे छा कजे ग़रीब दौर में हलाइणो थो पवंदो किसे खे 1200 में अटो वठंदो गिहु वठंदो खंडु वठंदो छा वठंदो माने कुझु जान करिणो आहे हाणे ॿियो छा कजे यूट्यूब भला एॾो अचानक हफ़्ते जे अंदरि एॾो महांगो छो थियो हाणे वला उन्हनि खे ख़बर जी हा चवंदा दुकानदार ऐं डीलरनि जी मिली भगत न दुकानदार कीअं हलाईंदो मथां चढ़ंदो थिए बि चाढ़ींदा न जी हा मथो माना हे किरे थो हे लिकाए करे चाढ़े न इहो हाणे ईअं कीअं कंदा
लाज़मी लाहींदो त हे बि लाहींदा, चढ़ंदो त लाज़मी हे बि चाढ़ींदा। भाईजान अटो महांगो आहे, अटो महांगो थी आहे, मथे महांगो थी आहे, रोज़ जा रेट आहिनि। असांखे जहिड़े नमूने मिलंदो असां ओड़े नमूने हलाईंदासीं। 40-50 रुपयो कटे ते असां रखे करे हलाईंदा आहियूं। मथे महांगो आहे, तव्हां मार्केट जांच कयो न। मथे महांगो आहे। मथे अॼु 4750 रुपये में 40 किलो अटो थी आहे VIP। कणिक महांगी आहे न, मथे कणिक महांगी आहे। पंजाब महांगी थी आहे कणिक, सिंध महांगो थी वियो आहे। हा, मथे महांगाई आहे न। न न, असां छाजो महांगाई कंदा, असांखे जेको रेट मिलंदो असां उहो हलाईंदा आहियूं। असांजे थोरी आहे मार्केट आहे, जेको बाज़ार आहे असां ओड़े नमूने। अॼु असां 4450 रुपये में हलाऊं था 38 किलो अटो VIP। चकी वारो 4350 रुपये में महांगो मथो मिले थो न। तव्हां मथे खां हलायो न। आम दुकानदार असां 120 रुपया किलो हलाऊं था रेस्की। आम जी ख़बर न आहे, उहा उनखे ख़बर। भाईजान उहो केतिरे बि हलाए थो उनजी त असांखे ख़बर न आहे। असां तव्हांखे पंहिंजो ॿुधाए सघूं था, असांखे त ख़बर न आहिनि। तव्हां मिल वारनि सां ॻाल्हायो न, ॻाल्हाए सघो था छो महांगो हलायो था, छाजे करे, छा वजह आहे, कणिक काॾे वई। डीलर दुकानदार कीअं रेट वधाए, दुकानदार रोज़ ई कंदो 5 रुपया किलो ते। जेके बि रेट वधाईंदा आहिनि मथे ई वधाए न। कणिक जो वधंदी त ऑटोमेटिक रेट वधी वेंदो। अॻे जो कणिक लही आई त दुकानदार रेट लाहे छॾिया। ऐं मथे फ्लोर कोई रेट हिंटे मटे जो मथे थी वियो आहे। अटो मथे थी वियो आहे 4800 रुपये खां 5000 रुपया मण, 120 खां 25 रुपया किलो मथो फ्लोर जो एक्समल रेट थी वियो आहे। हिंटे में पुराणा नवां सौदा पिया आहिनि, इन लाइ 120 खां 25 रुपये किलो हलाईंदा पियूं। अगरि गवर्नमेंट अञा फ्लोर मिलण ते कंट्रोल न कयो त अटो 130 खां 140 रुपया थी वेंदो। असांजे शहर में 120 खां 25 रुपया हली सघे थो। अञा ॿियनि शहरनि में रेट मथे आहिनि। ॿियनि शहरनि में चवंदा त सस्तो आहे, सिर्फ़ु जेकाबाद में एॾो महांगो आहे। ईअं न, इहे ग़लति अफ़वायूं आहिनि। वधि में वधि को चए थो त उहो उनखे चओ वठी करे ॾेखारे, साम्हूं मिले थो त असां हिन शइ सां ज़िम्मेवार आहियूं। वधि में असां वटि माल मिल खां ई ईंदो त मिल जो वधि में माण्हू बिल चेक करे सघे थो, वधि में ऑफिस तस्दीक करे सघे थो न। हिकु हफ़्तो अॻु में अटे पंहिंजो मुंहिंजे ख्याल में को 3800 या 4000 हुयो, हाणे 4800 5000 1000 1200 छो इन मिंटनि में वधी आहे। गवर्नमेंट जेका कणिक जी हुनजी पॉलिसी रखी, उन्हनि खे मिलण खे कोटा नथी मिले। गवर्नमेंट जो रेट आहे 3200-3300 रुपया हाणे कणिक जो, जेका हुननि जी खपत खां घणी घटि मिले थी। ओपन मार्केट में कणिक हले थी 4500 रुपया मण ते, त 4500 रुपया जॾहिं कणिक हूंदी त अटो बि 130 रुपया किलो ई मिलंदो न। माना तव्हां महांगो त मथो महांगो जेको रेट थींदा आहिनि मथे थींदा आहिनि। लहंदो आहे शइ लही वई अॻे दफ़े, असां पाणी अटो 2500 रुपये मण हलायोसीं। दुकानदार जेको 120 तव्हां चओ था दुकानदार हलाए सघे थो, को दुकानदार 130 140 ये 12 लाख 150 ईअं भला छो उहे छो एॾो महांगो हलाईंदा। उहो हर कंहिंजो पंहिंजो सिस्टम आहे। ॿाराड़ी वारनि पंहिंजे रेट सां रखे न मतिलबु नाजाइज़ी नफ़ो रखनि था, इन जे करे रेट घणो हले थो। असां वटि हिन टाइम 120 खां 125 रुपया किलो हले थो फ्लोर वारो, बाक़ी पेवर चकी वारो 135 रुपया किलो हलंदो। अटो इन जे करे वधियो आहे जो कणिक माना जो पुरान थी वियो आहे। पहिरियों कणिक हुई सस्ती, त उहा कणिक हली फीड में, माना इहो जानवरनि खे खाराइण जे लाइ, उहा थी वई उते में ख़ारिज। पोइ हाणे कणिक थी वई शार्ट, जेसि ताईं हाणे नई कणिक न लहंदी होसि ताईं रेट माना क्लियर नथो थिए। न न न न इहा ई ॻाल्हि आहे। कणिक जो माना हाणे सीज़न आहे, अटो माना खाइनि था माण्हू हिन वक़्तु। गर्मी में चांवर हलंदो आहे, सियारे में कणिक हलंदी आहे, त कणिक जो रेट इन हिसाब सां वरी वधी वियो आहे। डिमांड थी वई आहे वधीक, उन करे माना रेट वधी विया आहिनि कणिक जा। दुकानदार चए थो जेके वापारी आहिनि, तव्हां जेके डीलर आहियो, उहे उन्हनि हथ सां शार्टेज कराई आहे। शार्टेज साईं, या शार्टेज कणिक मथो थी आहे न, हितां थोरी थी आहे। अटो असांखे अॻे बि 5000-5200 रुपयो जेको हुयो, वरी बाद में लही आयो 2500 रुपया हले पियो। बर वारो ज़िलो आहे शिकारपुर, उते त एॾो महांगो न आहे। पोइ मां पंहिंजो शार्टेज त सॼी सिंध में थिए न, छॾे जेकाबाद छो। जेकाबाद में न आहे साईं, जेकाबाद अञा ॿियनि इलाइक़नि में रेट अञा महांगो आहे, हिते असां वटि घटि आहे अञा रेट। हा, तव्हां पाणी जांच कयो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी ॻाल्हि। हा हा, घणे किलो तव्हां जेके ॾियो था दुकानदार घणे किलो हलाए 120 रुपया उन्हनि खे पए थो उन्हनि खे कोट बोट सां गॾु, तक़रीबन 18-19 रुपया 20 रुपया ईअं पए थो। दुकानदार 125 130 काथे 140। उहो हाणे उन्हनि जो मसइलो आहे साईं। असां पंहिंजो होलसेल जेको रेट ॿुधायूं था ॾियूं था, हाणे बक़ाया उन्हनि जो रेस्की वारनि खे तव्हां ॾिसो। 5200 5400 उहो त साईं तव्हां वठो था या ग्राहक वठंदा, तव्हांखे ख़बर पइजी वञे थी छा रेट आहे छा न आहे, सम्झो था। 4450 रुपयो 38 किलो कटो हले थो, त उन हिसाब सां 119 रुपया पए थो। 130 हलाइनि बि माना सही आहे, 130 25 हले बि सही आहे। नाज़रीन, तव्हां माण्हुनि जी जेका राय ॿुधी, ज़ाहिर ॻाल्हि आहे माण्हू दाहे ई सघनि था, रड़ियूं ई करे सघनि था। उन्हनि वटि को अख़्तियार त कोन्हे जो उहो इन शयुनि खे घटाए सघनि या घटाए सघनि। सो उन जे लाइ इक़्तिदार में वेठल जेके माण्हू आहिनि, उन्हनि खे हिन तरफ़ तवजो ॾेई करे
ख़ासि तौर ते सिंध हुकूमत खे इन तरफ़ तवजो ॾिजे ऐं हितां जी जेके रेट कंट्रोल अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे तवजो ॾियणु खपे त जीअं इहा हिकिड़ी ज़िंदगीअ जी अहम ज़रूरत जी शइ, बुनियादी ज़रूरत जी शइ, जियाप बरक़रार रखण जे वारी शइ, उन जे अघनि में हिकिड़ो इंतिहाई हद ताईं उन अघु चढ़णु वधणु वारी सूरत हाल खे जाचीन ऐं रोकीन त जीअं ॾियारीदार मज़दूर आहे, पोरियत आहे, हारी आहे, उहो उन्हनि खे खाधो आसानी सां मुयसरु थी सघे, उहो ख़रीद करे सघनि। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।